2019 जो जॾहिं एंटी करप्शन थोड़ी सरगर्म थी हुई ऐं कराची में जेके ज़मीननि जी जालसाज़ी थी, रिकॉर्ड में गैर क़ानूनी तौर ते अलाटमेंट जा केस थिया, तक़रीबन 3 खां वधीक केस जेके आहिनि उन्हनि दाख़िल कया हुआ एंटी करप्शन ईस्ट वारनि। पोइ उनमें लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो सेक्रेटरी दानिश सईद बि गिरफ़्तार थियो, सेक्शन ऑफिसर बि गिरफ़्तार थिया, ॿिया जेके इन में मुलविस हुया ॿिया अमलदार उहे बि गिरफ़्तार थिया। 3 एफआईआरूं थियूं, अॼु उहे केस जेके आहिनि सभु ख़तमु थी विया ऐं उन सेक्शन ऑफिसर बि जेके आहिनि उहे साॻियनि ई उन्हनि सेक्शन में वेठल आहिनि ऐं दानिश सईद खे 21 ग्रेड में तरक़ी बि मिली वई ऐं उहे साॻे ई लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो हिन वक़्तु सेक्रेटरी बि आहे। हींअर सेम इहो ई केस जेको आहे M6 मोटरवे जो बि आहे त हिन वक़्तु एंटी करप्शन जेका आहे जीअं ई केस साम्हूं आयो त एंटी करप्शन यकदमि जेको आहे उहो मुतहरिक थी वई, सरगर्म थी वई, उन छापा शुरू कया ऐं 1 एजेंडा त जेको आहे हुननि SCC 1 बि कयूं, नौशर फिरोज़ जी बि FIR थी वई आहे ऐं मटियारी ज़िले जी बि FIR थी वई आहे त हू तमामु सरगर्म नज़र अचे पई। पर ॻाल्हि उहा ई आहे न सगीर, त असां त लास्ट 10 सालनि में न ॾिठो आहे त एंटी करप्शन जो जेको कन्विक्शन रेट आहे हू त 1% बि कोन्हे, सज़ा मिले नथी, माण्हू आज़ाद थी पोइ पंहिंजे महकमे में वापसि सुठी पोस्ट ते वञनि था। बिल्कुलु एंटी करप्शन ईअं चई सघिजो थो त एंटी करप्शन डिपार्टमेंट जेका आहे उहा गैर फ़ाल आहे। सुभाणे एंटी करप्शन जो आलमी ॾींहुं आहे ऐं करप्शन जे ख़ात्मे लाइ हू जागरता रैली कढंदा आहिनि हर साल। गुज़िरियल साल बि करप्शन जे लाइ कढंदा आहिनि या एंटी करप्शन जे लाइ कढंदा आहिनि सगीर? गुज़िरियल साल बि एंटी करप्शन जेको आहे बंगुल ख़ान महर उन ई रैली में मिलियो हुयो ऐं साल सॼो जेको आहे हू ग़ाइबु रहियो ऐं सुभाणे बि मुंहिंजे ख़्याल में थी सघे त हुन रैली जी अॻुवाणी करे। असल में जेके आहिनि जेके बि कराची में ॾिसो न हेॾा वॾा केस थियनि था ऐं हेॾी वॾी करप्शन सिन में थिए थी, माना तव्हां अधु कैबिनेट गिरफ़्तार कई नैब इन ई सूबे में, ऐं पर एंटी करप्शन जे वज़ीर खे को सुञाणे नथो। हिन DC वारे मामले ते बि को वर्जन ई ॾिठो आहे, को प्रेस रिलीज़ ई आई आहे तव्हांखे बंगल खान साहब जी? कंहिं बि क़िस्म जो बयानु न आयो आहे। थियणु त ईअं घुरिजे हा त 2 GITूं ठहियूं आहिनि एंटी करप्शन जे चेयरमैन जे सरबराही में ऐं घरू खाते इहे ॿई GIT ठहियूं आहिनि, पर सभिनी जूं जीअं रिपोर्टूं जेके आहिनि उहे साम्हूं अची वियूं, सभिनी जी तस्दीक थी वई। घरू खाते जी सेक्रेटरी जी रिपोर्ट अची वई, उनखां अलावा लेबर खाते जे सेक्रेटरी और DG जी सरबराही में जेके कमेटी ठही सभिनी जूं रिपोर्टूं अची वियूं, पर एंटी करप्शन जेके GITूं जोड़ियूं आहिनि एंटी करप्शन जी सरबराही में उहे GITूं अञा ताईं पेंडिंग आहिनि ऐं उन्हनि जी रिपोर्ट बि न आई आहे। ऐं कहिड़ा माण्हू मुलविस आहिनि इहो बंगुल ख़ान महर खे हिन केस में वॾो केस आहे, अगरि हुननि गिरफ़्तारियूं बि कयूं त उनखे प्रेस कॉन्फ्रेंस करणु घुरिजे हा, किथे जांच पहुती आहे, कहिड़ा हथ मुलविस आहिनि, कहिड़ा जेके माण्हू मुलविस आहिनि, केतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं हिकु हफ़्ते खां पोइ पैसा रिकवर थियनि था। AC सईदाबाद जे जॾहिं त हू ज़मानत ते हुयो ऐं इहो ॾिसो कीअं थी सघे थो त हिकिड़ो AC मंसूर अब्बासी जेको आहे उहो 1 हफ़्ते ताईं हू ज़मानत ते हुजे ऐं हू पंहिंजा 42 करोड़ जेको आहे पंहिंजी DC और AC हाउस में रखी सघे थो केरु। सो इहे एंटी करप्शन जी जेके आहिनि उहे चालाकियूं नज़र अचनि थियूं, उन्हनि जी कारकर्दगी जेका आहे उहा ज़ीरो आहे। हमेशह बाअसर माण्हुनि खे बचाइण वारे पासे जेका आहिनि उहा एंटी करप्शन वेंदो आहे। कराची में तमामु वॾा केस थियनि था, कराची जे मलीर ओलह ज़िले में ज़मीननि जा वॾा हिकिड़ा स्कैंडल साम्हूं अचनि था, उन्हनि जी जांच करे पोइ उहे जांच जेके आहिनि उहे साइड लाइन कयूं वञनि थियूं।